चाचो रमजान का देयो बाबा दा शेर वारन दविया तुझे पुछा करण लाए। अच्छा चाचो रमजान तो के अकेलो छॾे वियो इन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कल खां वठी तूं जो मूंखे अकेलो छॾे वियो आहीं। रानी मां तो मजबूरी में शहर अची वियो, गाड़ी न मिली। पैसा तो हुई न, टैक्सी में चढ़ी घर अची आ। नाराज छो थी थी रानी? एक रात जी तो गाल हुई। हाँ एक रात। तो केड़ी खबर तैन रात जी अकेलाई केड़ा अज़ाब ऐं अज़ियतूं ॾिनियूं आहिनि। मां सॼी रात जागत ही गुज़ारी आहे ऐं तूं नवाब खान जे घर निंड कई हूंदी। न रानी जी तू सोची थी ये ना है, एक पल भेड़ो ना है जको तो खसवा गुजारे। खबर ही होगी तो मुझे रानी मुखा सवा एक पल बि आराम न कयो हूंदो। मां तो मजाक थी कयां, मां तो सॼी रात सुम्ही निंड कई अथमि। तू तो मुखा सवाइ निंड करे ही नथी सघी। आज रात मां तोखे निंड करे ॾेखारींदसि। सॾ कंदे न तब भी कोन उथंदीसि। कोई सॼी रात जागजा अकेलो मुझी मोहब्बत में। Bada 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 re ga re sa re ga re ga bada 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 re ga sa re ga bada 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 re ga re sa re ga bada 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 re ga sa।
दम निकिरी वेंदो त मौत ॾाढो आसान बणिजी वेंदो। तुंहिंजी बाहुनि में आखिरी साह खणंदसि त सुकून अची वेंदो। के सिर्फ एकड़ी पारो था बाबा की अकेलो न चाहिए। आई बात मुझे मरण खपे। तू जल्दी कजा। हाँ ना? इसी धड़कन रानी
मुझे हमारे जमान आया थे उनके डेरन कौन करेंगे उठ मुझे सुधोरी थी रहमान ये जरियो थे मुझे उठी छोंदी नम तो के लोली दी उठी न तुझे जोटन चुनी एक तो के निंद उठी आई बहुत तुझे बलायक थी
छा मुखा इटी लोली हुई छा very good Rani Rani मुझे बड़े तू मुझे बाबा की ये चले हुई ये दुनिया में असां त कॾहिं कंहिंजो बुरो न चाहियो पर लिखण वारे तक़दीर में छा लिखी छॾियो साबा जे सिर मथो सत कोन खैर पाए तो बू कंदा था छो जो आप ॿुधाई तो बि ओ मां में रमजान वाली छोकरी है ना रानी हां उहा बेचारी अल्लाह के प्यारी थी वई हां रानी मरी वई बाबा खबर था छा थियो रानी मरी वई छा रानी मरी वई छा थियो सोनू रानी मरी वई